पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु ख़ुशख़बरी तव्हांखे ॾियण वारा आहियूं। दोस्तों हिन ड्रामे जी जेका शूटिंग जेके हीअ तस्वीरूं साम्हूं तव्हां ॾिसी सघो था, काफ़ी नयूं तस्वीरूं बि आयूं आहिनि, जंहिंमें माशाल्लाह गज़ाला एंजल बि जेको हिन ड्रामे में अदाकारी कई आहे ऐं अहमद अली शेख ऐं अज़ीज़ कंबराणी काफ़ी सीन शूट कया विया आहिनि। साम्हूं तस्वीरुनि में तव्हां ॾिसी सघो था ऐं इन में सुठा सुठा जेको आहे न सीन शूट थी चुका आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में 12-13 एपिसोड जा सीन शूट थी चुका आहिनि। ख़ुदि असगर चौधरी साहब कैमरा खणी खणी हिकु हिकु सीन शूट पियो करे ऐं एस भट्टी सां गॾु कॉमेडी सीन मजूलाड़ मतिलबु ड्रामे जी धमाकेदार जेको आहे दादू में जी शूटिंग हली रही आहे। हर जेको आहे सीन सुठे नमूने सां शूट कयो पियो वञे। इन स्पीड सां ड्रामो जो शूट थींदो रहियो त हीउ पंजाबी ड्रामो तमामु जल्द दोस्तो तव्हां असांजे आॾो अचण वारो आहे। जी हाँ दोस्तो, पंजाबी ड्रामो तमामु जल्द तव्हां असांजे आॾो जा टीज़र अचण वारा आहिनि ऐं हिन में अज़ीज़ कंबराणी बि सुठो किरदारु करे रहियो आहे। सभिनी अदाकारनि जा सीन जेका आहिनि हाई लेवल जा आहिनि ऐं दोस्तो हाणे इन में जेका कहाणी आहे न उहा हाई मसइलो उन कहाणी जो आहे। सॼो कहाणी ॿुधाए पियो वञे त नूर ज़ौन साहब अहिड़ी लिखी आहे, अहिड़ी कहाणी लिखी आहे जो पोयनि ड्रामनि खां बि ई वधीक कहाणी आहे हिन ड्रामे जी। ऐं हिन ड्रामे में जेका लोकेशन बि ख़ूबसूरत आहिनि ऐं हिन में कॉमेडी बि ॾाढी ॾेखारी वई आहे। कॉमेडियन सीन बि हिन में सुठा सुठा ॾेखारिया विया आहिनि। बाक़ी अज़ीज़ कंबराणी खे त एक्शन सीन ॾेखारिया विया आहिनि। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, ज़रूरु हिन ड्रामे खे अगरि इंतज़ार में आहियो त पोइ इन ख़ुशी में उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।